यूं तो अगर बात की जाए तो पाकिस्तान का तकरीबन मईशत ज़राअत पे है। इसी ज़राअत को अगर हुकूमती पॉलिसियाँ नाकाम बनाएं तो यकीनन वो ज़राअत नहीं रहती, फिर वो मुल्क की खसारा बन जाती है। अगर बात की जाए तो गंदम की फसल से लेके कपास की फसल से लेके अब अगर चावल की फसल सिंध के बेशतर इलाकों में, जिसमें सांगड़ का ज़िला भी शामिल है, चावल का फसल इस वक्त मार्केट में आना शुरू हो गया है, तो वहीं पे ज़मींदार रेट ना होने की वजह से काफ़ी परेशान दिखाई दे रहे हैं। आइए इस हवाले से जानते हैं काश्तकारों से वो क्या कहते हैं। फसल जो रेट कोन्हे असांखे ग़रीबनि खे खंडु 250 रुपया किलो आहे, कमनि खे रेट कोन्हे। छा कयूं असां ग़रीब? मज़ूरी करे 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 असां लाह निकिरी आहे। सॼो ॾींहुं मज़ूरी करे पर पन वठे, असांजे हथनि में ॾिस पन असांजा ॾिस रेट कोन्हे साड़ियुनि खे। ॾिसो साड़ियूं लुणी लुणी असांजा हथ ॾिसो। हुकूमत खे गुज़ारिश आहे साड़ी जो रेट वधायो, महिरबानी कयो, असां थोरा कयो। फसल के रेट कोन्हे, फुटी है सारी ऐं चांवरनि के भी रेट कोन्हे, त इहो हुकूमत के चऊं था त रेट ॾियनि महिरबानी करे। असां लुटिजी वियासीं, ग़रीब माण्हू ऐं ज़मींदार माण्हू ऐं हारी माण्हू सभु लुटिजी वियासीं। जेको फसल के रेट न आहे त उहो फसल सॼो हलियो थो वञे ऐं कर्ज़ में असां कर्ज़ ॾेई ऐं मुजरी चवंदा त कर्ज़ अदा कंदा वञो। जितां किथां कर्ज़ न हूंदो त पोइ माल खपाए कर्ज़ ॾेई ईंदा आहियूं। त जितां किथां दुकानदारनि जी रड़ ऐं पर्चू वारनि जी बि रड़ हूंदो, दुकानदारनि खे असांखे ॾींदा वञो, हर 6 महीने तव्हां सां सामान ॾियूं था, पर मगर खंड के रेट बि घणो आहे, सामान के रेट घणो चाढ़े छॾियो अथनि। त असां ग़रीबनि जे लाइ रेट घणो आहे। खंड यहाँ के काश्तकार, सांगड़ के काश्तकार बता रहे थे कि हुकूमत की पॉलिसियों की वजह से ज़राअत का कोई ख़ास तवज्जो नहीं दी जा रही है, जिस पे ना तो रेट है, ना ही काश्तकारों को बर वक्त पानी मिल रहा है। खादें महंगी हैं, जिसकी वजह से जो है कि ज़मींदार किसान इस वक्त काफ़ी मुश्किलात से दो चार है। इन्होंने हुकूमत से मुतालबा किया है कि काश्तकारों को मजबूत करने के लिए बेहतरीन पॉलिसियाँ बनानी चाहिए, जिससे काश्तकार मजबूत होगा तो मुल्क की मईशत भी मजबूत होगी। सागर दीन मोहम्मद बलोच, वॉइस न्यूज़, सांगड़, सिंध।